नाज़रीन, नवां खे आम ख़बर ॾींदो त स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान बैंकुनि खे तमाम इम्पोर्टर्स खे शिपिंग जा डॉक्यूमेंट जारी करण में देर न करण जी हिदायत करे छॾी आहे। अव्हांखे ॿुधायूं त स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान चयो त मख़सूस इम्पोर्ट आइटम जे अॻुवाट मंज़ूरी जी शर्त वापसि वठी छॾी आहे। बैंकुनि खे हिदायत जारी कई वई आहे त खाद खुराक दवाउनि तवानाई वग़ैरह जे इम्पोर्ट ते ध्यानु ॾियनि। स्टेट बैंक पारां चयो वियो आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान चयो त इम्पोर्टर्स मुस्तक़बिल में सामान इम्पोर्ट करण खां अॻु पंहिंजी बैंक खे आगाह कनि। अव्हांखे अपडेट कयूं त स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान बैंकुनि खे तमाम इम्पोर्टर्स खे शिपिंग जा डॉक्यूमेंट जारी करण में देर न करण जी हिदायत करे छॾी आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान चयो त मख़सूस इम्पोर्ट आइटम जे अॻुवाट मंज़ूरी जी शर्त वापसि वठी छॾी आहे। बैंकुनि खे हिदायत जारी कई वई आहे त खाद खुराक दवाउनि तवानाई वग़ैरह जी इम्पोर्ट ते ध्यानु ॾियनि।